मेहड़ के शहर में जिसमें 3 लोग कत्ल हुए हैं, उनको हम कंडेम करते हैं। उनका इंतहाई हमें दुख है। हमें पता नहीं है कि हमारा नाम क्यों दिया गया है, किस वजह से दिए गए। मेरा नाम उन्होंने दिया गया है कि मैं उनको धमकियां देता रहा हूं, उसको डिनाई करता हूं। मुझे कोई पता नहीं है। वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको मारण आयो आहे उहो उते मुंहुं आहे, उहो हुनजो पंथ जो पंहिंजो सहुरो आहे। असांजी सियासी साख ख़राब कई पई वञे, असांजी फैमिली जी साख ख़राब कई पई। हर इंक्वायरी मंजूर है। हम किसी भी इंक्वायरी को रिजेक्ट नहीं करते, जो भी होगी, जहां भी होगी। न हमारा मकतूलों से कोई दुश्मनी है। मकतूलों को पीपुल्स पार्टी में लाने वाले भी मेरे भाई, उनको कुछ लोग इस्तेमाल कर रहे हैं। को बि कबीलाई तकरार न आहे। तमदार काउंसिल हिकिड़ी असां जोड़ी, उन में समाजी भलाई जा असां कम पे कया, जेको सरदार साहब खे पसंद न आयो, उन्हनि जो इहो मौक़ो। इन्हनि तमदार साहिबनि जो पाण को वॾो कारनामो कयो हूंदो त ज़ाहिर हूंदो त जेको बि हिन काउंसिल को कदम कयो, कोई इज्तिमाही कदम कयो, को कमु कयो हूंदो त ज़ाहिर हूंदो। जंहिं ते मां नाराज़ थियुमि ऐं मां हिननि खे चयो त बाबा तव्हां विढ़ो वञो, उहा ज़ाहिर हूंदी न मुंहिंजा बाबा। न चवां त मां हर हंधि स्कूल खोलिया न, पर जिते वेंदो त उते स्कूल खुलियल हूंदा। कहिड़ा स्कूल खुलियल हूंदा? नवाब शबीर अहमद एजुकेशन फाउंडेशन, जंहिं नवाब शबीर अहमद फाउंडेशन जे तरफ़ां मास्टर बि हूंदो, ॿार स्कूल बि पढ़ंदा रहंदा, किताब बि हूंदा उन्हनि खे। न सिर्फ़ु ईअं न त मां चवां त बाबा सिर्फ़ु चांडियुनि जे ॻोठ में, चांडियुनि जे, माछियुनि जे, असांजे बुढ़नि जे, मक्सियुनि जे, इन सभिनी क़ौमनि जेके असां वटि इहा फ़र्क़ु कान्हे। चङो मूंसां मां वटि मसइलो जेको नाराज़गियूं पैदा कनि था त उहो इहो आहे त बाबा तूमंदार चङो मूंस न, सभु अवाम मुंहिंजे लाइ सभु हिकु शइ, मुंहिंजा भाइर आहिनि, मूंखे हुननि जो क़दुरु। असां कॾहिं सिविल सोसाइटी राब्तो न कयो आहे। तव्हां सिविल सोसाइटी खे मां ओपन फोरम ते चवां थो, तव्हां अचो, तव्हां ॿुधो, जे असांजा फैक्ट्स फिगर्स ऐं असांजी ॻाल्हियूं तव्हां खां परे आहिनि, पोइ तव्हां जेको एतिजाज कयो, असांखे कोई इतराज़ न हूंदो। पर यकतरफ़ा ॿुधी मुंहिंजी बि ह्यूमन राइट्स सिविल सोसाइटी में आहिनि, पोइ उहे असां ॿिन्हिनि भाइरनि जा ह्यूमन राइट्स काॾे था वञनि। असांखे एॾो ॾुख आहे हुनजो त बेगुनाह असांजा नाला ॾेई हुननि जो केस कमज़ोर कयो पियो वञे। तव्हां एक्चुअल फैक्ट्स खे वठो न, तव्हांजा दुश्मन जेके हुननि ते FIR कढायो। इलाके में बि असां तव्हांजी मदद कयूं, असां तव्हां सां गॾु ॾियूं न, तव्हां असांखे पाण खां परे छो था, असां सां बि त इंसाफ़ ॾियो। 3 खूननि में बेगुनाह मुंहिंजो नालो ॾियो वियो, मुंहिंजे वॾे भाउ जो नालो ॾियो वियो आहे, उन्हनि असां सां बि त इंसाफ़ ॾे, असांजे इंसाफ़ लाइ असां